पोइ धणियुनि सां ॻाल्हाए ऐं खेनि चओ त कुझु वक़्तु लाइ ॾियनि, पोइ ख़ाली करे ॾींदासीं। जेकॾहिं न मञीनि त पोइ पैसा अछीने, जेकॾहिं पैसनि ते न ठहनि त पोइ ज़ोरी कब्ज़ो करे इहो प्लाट या जो हिन जे हवाले कर। इहो कमु अॼु थियणु खपे। थी वेंदो साईं। हाणे हिननि खे मोकल ॾे। अलाह माफ़ करे साईं, वरी अची कंहिं असांखे हुतां लॾायो त? हिननि खे ॿाहिरि वठी वञी सम्झाए त मुंहिंजी ॾिनल शइ खां केरु फुरींदो। जी साईं। अचो। चङो बाबा साईं। छा थियो धीअ? कुझु बि न। निंड नथी अचे? न। छो? ईअं ई। को त सबब ज़रूर हूंदो। हाँ अम्मा, पाण खे वरी हितां त कोन लॾाईंदा? न थिए न, छो लॾाईंदा? माण्हुनि जी कहिड़ी ख़बर, दरिया जी पनाह न ॾिनी त माण्हू छा ॾींदा? माण्हुनि वटि दरिया जेॾी दिलि थोरी आहे। बसि धीअ, वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे। अम्मा, वक़्त जो पाण कहिड़ो ॾोह पियो आहे? ईअं न चओ धीअ, ईअं न चओ। पोइ छा चवां? शुक्र कर पुट। छा ते शुक्र कयां? ही घटि आहे त असांखे हिते रहण लाइ ठिकाणो मिलियो आहे। हाँ अम्मा, ठिकाणा त मिली वेंदा आहिनि, पर पोइ फुलिजी बि त वेंदा आहिनि। न धीअ न, हिन भेरे कोन फुरबो। छो न फुरबो? इन करे जो जंहिं माण्हू असांखे रहण लाइ जाइ ॾिनी आहे न, उहो ॾाढो माण्हू आहे। अम्मा, ॾाढा माण्हू ई त घर फुरींदा आहिनि। पर धीअ, उन त रहण लाइ इहा जाइ ॾिनी आहे असांखे। अम्मा, जेकी ॾींदा आहिनि उहे फुरींदा बि त आहिनि। अई धीअ, तुंहिंजो दिमाग़ त न आहे ख़राब थियो? हाँ अलाए मुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे या माण्हुनि जो दिमाग़ ख़राब आहे? ॾिठो, वरी बि साॻी ॻाल्हि। मां सदके वञा पंहिंजी धीअ तां। वञ वञी सुम्ह, आराम कर। वञ मुंहिंजी अमर, निंड कर। वञ, इहे ॻाल्हियूं न सोचींदी कर। छा बसि ॾाही थी, मां सदके थियां। वालेकुम सलाम। छा हाल आहे? बिल्कुल ठीक हाल है। क्या जानते हो? रुस्तम खान सा कम हो। रुस्तम खान इतना है?
केॾां वियो? रुस्तम खान जॾहिं बि ॿाहिरि वेंदो आहे त कंहिंखे ॿुधाए न वेंदो आहे, को ज़रूरी कमु आहे। ज़रूरी कम खां सवाइ पाण कंहिं वटि वञूं ई कोन। मूंखे ॿुधाइण जहिड़ो न आहे। न ठीकु आहे, पोइ अचे त मिलजोसि। कॾहिं ईंदो? रुस्तम खान इहो बि ॿुधाए न वेंदो आहे। ॿुधाइजेसि त महबूब खान ऐं आलम खान कंहिं ज़रूरी कम सां आया हुआ। ॿुधाए छॾी। चङो, पोइ मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। हल। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। वे पतो पियो? उस्ताद पतो कीअं न पवंदो? किथे वेठा है? शहर जे बिल्कुलु ओलहंदे छेड़े में। ओलहंदे छेड़े में हाथी का है? अहिड़ा हाथी कान जो ॻाल्हि छॾे ॾे। आसपास का खतरे जड़ी ॻाल्हि न आहे? बिल्कुलु न आहे। घर में ॿिया केरु केरु आहे? अकेली आहे, ॿिया शायदि धंधे दाड़ी ते निकिरी विया आहिनि। इन खां वधीक सुठो मौक़ो न मिलंदो। चाहे मोटी अची था पियो उथी था हल
ॾिसो चाता छोरी तूं केॾां थी वञे तूं त असां सां गॾु आहीं तोखे त गॾु वठी वञिबो आलम खान ईअं कोन थींदो छो न थींदो चयो न त ईअं कोन थींदो पर अॼुकल्ह ॿियनि सां आऊं ॿधल न आहियां छोकिरीअ खे खणण खां अॻु या तूं मुंहिंजो सिर खणंदे या मां तुंहिंजो सिर खणंदुसि जल्दी फ़ैसिलो करे वठ मूंखे सुञाती अञा कावड़ बीठी आहे छा छा थी चवी असां जंहिं बि माण्हूअ ते अखि रखंदा आहियूं उन खे आसमान ताईं बि न छॾींदा आहियूं पिणे खे ॿुधाए छॾ त तुंहिंजी बांह असांखे थी खपे खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर तोखे माफ़ करण वारे खे असां ॻोल्हे मां कढी छॾियो आहे बाबा तव्हीं हलो असां माफ़ करण वारनि मां न आहियूं असां 2-3 ॾींहं रखी वरी ईंदासीं तेसि ताईं पंहिंजे माइटनि सां ॻाल्हाए छॾ सम्झी वई न हल मबू बादशाही जो ख़ैर वे जी साईं तव्हां सां अॼु मूंखे हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि करणी आहे चओ बादशाह अॼु हिकिड़े ख़ासि माण्हुनि तव्हांजी ॾाढी वखाण ॿुधी आयो आहियां शेरल जी साईं हिन माण्हूअ खे मूं वटि छो वठी आयो हुई तव्हांजो हुकुम आहे त साईं कंहिं बि सवाली खे वापसि न मोटाए वञे हिकिड़ी ॻाल्हि अॼु ताईं मूंखे सम्झ में न आई आहे अलाए कहिड़ी साईं कुझु माण्हू पंहिंजी गर्ज़ खणी ईंदा आहिनि पर पहिरीं हितां हुतां जी सचूं कुड़ियूं ॻाल्हियूं करे थोरो थपींदा आहिनि पोइ थोरे जी क़ीमत वसूल कंदा आहिनि लॻंदो ईअं आहे त सवाली हू न पर असीं पाण आहियूं ही माण्हू मूंखे ईअं थो लॻे इहा घणनि माण्हुनि जी आदत हूंदी आहे साईं इहा आदत मूंखे न वणंदी आहे जेके अहिड़ी आदत जा माण्हू हूंदा आहिनि उहे मूंखे बिल्कुलु नापसंदि हूंदा आहिनि जीअं हुकुम थिए साईं ही माण्हू ॿीहर मूं वटि न अचे जी साईं 12-20 रुपया ॾेई रवानो करे छॾींदो करीस उचित साईं 10 रुपया हलवा
का ख़ास ॻाल्हि आहे? जी साईं। चओ। आलम खान वारा आया हुआ साईं। केतिरे पाणी में हुआ? तखे ककड़ियूं आहिनि साईं। रुगो अख ककड़ी हुन या कंध में वर बि हुअनि? मूंखे महसूस नथो थिए साईं। कम सां आया हुआ या ईअं आया हुआ? कम सां आया हुआ साईं। कहिड़े कम सां आया हुआ? चवनि पिया त कम तोखे ॿुधाइण जहिड़ो न आहे साईं। खेनि ख़बर न आहे त मुंहिंजी का बि ॻाल्हि तोखां लिकल न आहे। सॼी दुनिया खे ख़बर आहे साईं। मतलब तो आलम खान वारा अड़े खास कम सां आया हुआ जेको तोखे ॿुधाइण जहिड़ो न आहे, सिर्फ़ु मूंखे ॿुधाइण जहिड़ो आहे। जी साईं। समझी वियुसि त हू छा था चाहिनि। ठीक थी वेंदो, सब कुछ ठीक थी वेंदो। और हाणे छा थींदो? मूंखे त का ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। जिन माण्हुनि जे सुरां ॻोठ छॾियोसीं उहे हिते बि पहुची विया। असांखे को पनाह ॾियण वारो कोन्हे, उन्हनि खे को रोकण वारो कोन्हे। पर कुझु न कुझु त करणो पवंदो न। छा करियूं? पर बल्कि छोकिरी वठी हलिया वञनि। तूं ई ॿुधाए छा करियूं? पाण खां त ॾाढा आहिनि। कंहिं वटि दवा कूक खणी हलूं। केरु ॿुधंदो? हेॾो वॾो सारो शहर आहे, को त ॿुधण वारो बि हूंदो। भला केरु ॿुधंदो बि सही, छा कंदो? धाड़ियल त सभिनी खां ॾाढा आहिनि। वधि में वधि इहो थींदो त हूअ घर जे ॿियनि भातियुनि खे मारे तव्हां खणी वेंदा। पर न्याणीअ जी इज़त खां मथे हयातियूं त न आहिनि न। इहो त आहे, पर हिते त इहो बि आहे त हयाती बि वेंदी ऐं इज़त बि वेंदी। हयाती वञण सां जे इज़त बचे, पोइ त सिर बि हाज़ुर आहिनि। पर ईअं किथे थो थिए। पोइ शरीफ़ा जी मां जिते वस न हले उते वस हलाइण जायो आहे। उहे वस वारा आहिनि ऐं असां बेवस आहियूं। जेकॾहिं आया त पत ॻाल्हाईंदासीं, पोतियूं लाहींदासीं, हथ ॿधंदासीं, पेरे पवंदासीं, मिनतूं कंदासीं त भली जिंद छॾियो। इन हूंदे जेके आस न आहिनि त चवंदासीं त न्याणीअ सां गॾु असांखे बि पाण सां गॾु वठियो हलो। ॿी त का वाट ई न आहे, काई वाट न आहे। अम्मा मूंखे बचाए, अल्लाह जे वास्ते मूंखे बचाए। अम्मा हितां लॾे हलो, के ॿिए पासे लॾे हलो। अम्मा मूंखे बचाए, मुंहिंजी मां मूंखे बचाए। अल्लाह इज़त रखंदे अम्मा, अल्लाह इज़त रखंदे। बस कर मुंहिंजी मां। कुछ विसरी वियो अथई छा? मूंखां न विसरिया, पर तोखां कुझु विसरी विया।
तूं अब्दुरहमान वारनि जे घर वई हुई? न छो? छो वञा? जॾहिं मूं तोखे एतिरो सारो सम्झायो उन खां पोइ बि तो मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़े कन मां ॿुधी ऐं ॿिए कन मां कढी छॾी। आऊं छो वञा? हू छो नथा अचनि? तूं रही कहिड़े ज़माने में थी? छो? छा कयमि? हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। हाणे उहो ज़मानो न आहे रहियो जॾहिं पुट वारा हली वञी न्याणी वारनि जे घर वेंदा हुआ। हाणे न्याणी वारनि खे हली वञी पुट वारनि जे घर वञणो थो पवे। तुंहिंजो मतिलबु आहे त आऊं वञी खेनि चवां त असांजी न्याणीअ जो संग घुरो? न न, मुंहिंजो मक़सदु इहो न आहे त तूं वञी उन्हनि खे संग अच। इहो कमु त असांजी टी धुर कंदी। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त तूं उन्हनि सां अच वञ जो सिलसिलो बि घटि में घटि रख। शाहिदा जा पीउ अब्दुरहमान वारा अथई त नंढा माण्हू, पर तो अची ज़िद ॿधो आहे त खणी वेंदसि। इजो ॻाल्हि ॿुध। कहिड़ी? अॼु दी ज़ैनब आई हुई। हाँ? अठी ज़ैनब आई हुई? हाँ। खैर तो हो? आऊं त पाण हैरान आहियां। अॻे त तोखे पाण वटि घुराए वठंदी, हिन भेरे हू पाण तो वटि कीअं हली आई? इहा ई त ताजुब जहिड़ी ॻाल्हि आहे। को कम त कोन हुअसि? कम बम त कोन ॿुधायईं, बाक़ी एतिरो ज़रूर चयईं त अव्हां जो को कमु हुजे त ॿुधाईंदा करियो। असांजो कहिड़ो कमु हूंदो? चयईं पे त अवी अबरा भाव आयो, पैसनि बेसनि जी ज़रूरत पवे त को हिजाब न कजो। अॻे त अहिड़ी महिरबानी कान ॾेखारी था न। मां त हाणे खणी ख़्याल आयो हुजनि। हेतिरा सारा साल ख़्याल कोन आहिनि, हाणे कीअं आहियूं? कॾहिं कॾहिं माण्हूअ जी दिलि उछल खाई वठंदी आहे। अरे मंसूर जी मां, मंसूर जी मां, पैसनि वारा माण्हू पंहिंजूं दिलियूं तिजोरीअ में बंदि रखी मथां पहरो बीहारे छॾींदा आहिनि। तंहिं करे दिलि जी उछल खाइण जो सुवाल ई पैदा कोन थो थिए। हा, जेकॾहिं वॾे माण्हूअ जो नंढे माण्हूअ में कमु फासंदो आहे त पोइ वटि साली वेंदो आहे। पर पाण ग़रीबनि में कहिड़ो कमु हूंदो? कॾहिं कॾहिं कख में बि कमु फासी पवंदो आहे। पर मूंसां त अहिड़ी का ॻाल्हि कान कई। मंसूर जी मां, अहिड़ा माण्हू असां माण्हुनि वांगुरु पहिरें धक में ॻाल्हि कोन कढंदा आहिनि। पहिरियां ई आस पास जे हालतुनि जी तौर तक कंदा आहिनि, तंहिंखां पोइ मैदान साफ़ कंदा आहिनि, तंहिंखां पोइ निशानो चुटींदा आहिनि। तुंहिंजो अंदाज़ो छा थो चवे? असां में कहिड़ो कमु हूंदनि? ऐं अहिड़ा अंदाज़ा लॻाए सघंदो हुजां हा त हिन वक़्तु आउं हिकिड़े नंढड़े दुकान जो मालिक न हुजां हा, पर 20 दुकाननि जो मालिक हुजां। पोइ तूं इहो अंदाज़ो कीअं लॻायो त अदे सुलेमान जो असां में कमु आहे? मंसूर जी मां, आउं इहो अंदाज़ो त लॻाए सघां थो त बंदि थियल तिजोरीअ में कुझु माल पियल आहे, पर इहो अंदाज़ो लॻाए नथो सघां त तिजोरीअ में माल केतिरो पियल आहे ऐं कहिड़नि कहिड़नि खाननि में पियल आहे। इहा ॻाल्हि परूड़णु मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। ऐं न का मूं वटि का अहिड़ी कुंजी मौजूदु आहे जंहिंसां दिलि जे दरवाज़नि जा कुल्फ खोले अंदरि लीहो पाए सघां। इहो छा थी करी? ॾिसी त पई त छा थी करियां, पर कड़ो छो थी ॾी?
असां को बि कमु अजायो न कंदा आहियूं। पर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो दिलनि जा कड़ा खोलण खां अॻु दरवाज़नि जा कड़ा बंदि करणा पवंदा आहिनि। इहे भाणे जी ॻाल्हियुनि जहिड़ियूं ॻाल्हियूं कॾहिं खां करणु सिखी आहीं? ॼाए ॼम खां। पर ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि तमामु वॾी आहे। ॿुधाइण लाइ आहे या दिलि में रखण जे लाइ? आराम सां ॿुधायां थी, पर पहिरीं मिठाई जो वाइदो, पोइ ॿी ॻाल्हियूं। मिठाई जो वाइदो? हा। पहिरीं ॻाल्हि ॿुधाए, पोइ वाइदो वठ। कल्ह तुंहिंजी माउ मुंहिंजी माउ वटि आई हुई। मूंखे ख़बर आहे, पर इहा ॻाल्हि मिठाई खाराइण जहिड़ी त नाहे। कीअं न आहे? माण्हू ॿिए वटि ईंदा वेंदा आहिनि। पर जनाब, तुंहिंजी माउ असां वटि न ईंदी आहे। केतिरे अरसे खां पोइ तुंहिंजी माउ जो असांजे घर में पहिरियों क़दम हो। पोइ छा थी पियो? जॾहिं माण्हू पहिरियों क़दम खणंदो आहे न, त पोइ ॿियो क़दम खणंदो आहे, ऐं ॿिए खां पोइ टियों क़दम खणंदो आहे, ऐं टे खां पोइ। असुल ॻाल्हि ॿुधाए। तोखे ख़बर न आहे? मूंखे ख़बर हुजे हा, तोखां पुछां। के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी ख़बर हूंदे बि माण्हू ॿियनि जे वाता ॿुधणु घुरंदा आहिनि। सचपच मूंखे का ख़बर न आहे। ठीकु आहे, तूं दिलि में रख, आऊं थी ॿुधायां। जेतिरे क़दुरु मूंखे यादि थो पवे त मासी ज़ैनब सवाइ मरणे पढ़णे जे कॾहिं बि ईअं असांजे घर न आई आहे। तोखे ख़बर आहे? ख़बर अथमि। त ज़ाहिर आहे हिन भेरे अचण जे पोयां को मक़सदु हूंदो, को कमु हूंदो। थी सघे थो न, पर आहे। इहा ॻाल्हि बि मञीसीं। हाणे तूं ई ॿुधाए, असां ग़रीबनि में अव्हां जो कहिड़ो कमु हूंदो? पर मूंखे कहिड़ी ख़बर त अमां छा लाइ हूंदी? पर जनाब, मूंखे ख़बर आहे त तुंहिंजा माइट तुंहिंजो संग अदे मंसूर खे ॾियणु घुरनि था। अमां अहिड़ी का ॻाल्हि कई छा? ज़बान सां त न कयई, पर कॾहिं कॾहिं माण्हू जे खजंदड़ क़दमनि, हेॾां होॾां फिरंदड़ नज़रुनि ऐं मुंहं जे बदिलजंदड़ रंगनि मां ख़बर पइजी वेंदी आहे। बसि जनाब, तूं मिठाई खाराए असांखे। पर वक़्त खां अॻु कीअं? वक़्त खां अॻु ई त मिठाई मज़ो ॾींदी आहे, वक़्त खां पोइ मिठाई मिठाई न रहंदी आहे। कहिड़ी दुनिया में हली वई है? कुछ भी तो ना है। अस्सलाम वालेकुम अस्सलाम। अचो अचो मंसूर साहब, वियो साईं। न बस वे को न मूंखे शहबाज सां मिलणो आहे। शहबाज साईं? शहबाज ड्राइवर? जी। छो साईं, साईं जिन खे गाॾीअ जी ज़रूरत थी पई आहे छा? न, गाॾी ज़रूरत न आहे, मूंखे शहबाज जी ज़रूरत आहे। पोइ साईं घुराए था वठूं साईं, तव्हीं त वियो न साईं। उनखे घुराइण जी बि ज़रूरत न आहे, मूंखे रुगो ॾस ॾियो। साईं शहबाज मोकल ते आहे साईं। मोकल ते? पर मूंखे त न ॿुधाई त मोकल ते आहे। साईं पोइ पुछा कराए वठूं साईं। न बस छॾियो, आउं पाणे थो ॾिसांसि। मैनेजर साहब, छा मामलो आहे? कहिड़ो मामलो है? हिन छोरे खे कोन सुञाणी छा? घणेई तो सुञाणासीं। त पोइ उथी छो बीठे? अहिड़ा बेरोज़गार कहीं पिया हलनि फिरनि। इन्हीअ खे जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि न सम्झ। छो छोरो लीडर बीडर थी पियो आहे छा? अरे बाबा, लीडर बीडर न आहे, साहब जो प्यारो आहे। ऐं साहब जो हुकुम आहे त जॾहिं बि मंसूर अचे त हुनजी एतिरी इज़त करियो जेतिरी मुंहिंजी था करियो। जीअं हू चवे तीअं करियो। हाणे सम्झी चरिया? साहब खे को छकू वकू हयो अथसि छा? इन्हीअ जी ख़बर हिकिड़ी त साहब खे हूंदी, ॿी मंसूर साहब खे हूंदी। पाण त हुकुम जा बंदा आहियूं। यार मैनेजर साहब, अहिड़ो न को छकू असांजो लॻी पियो। चङो चङो, हट हाणे मुंहिंजो मथो न खा। अरे अरे पंहिंजी शिकिल ॾिठी अथई? हा हाणे टर मुंहिंजे सिर तां। हल हल।
मैनेजर साहब अॼु 10 रुपया कोन ॾींदे छा? चयमि न अॼु कुझु बि कोन मिलंदो। हल ॾे। ये 5 रुपया तो भला दी मैं। चयमि न त हल ॾे। तोखे माफ़ करण वारे खे असां गोलियुनि मां कढी छॾियो आहे। असां माफ़ करण वारनि मां न आहियूं। असां 2-3 ॾींहं रखी वरी ईंदासीं। तेसि ताईं पंहिंजे माइटनि सां ॻाल्हाए छॾ। सम्झी वई न? हल महबूब। जेकॾहिं आया कटका लाहींदासीं, पोतियूं लाहींदासीं, हथ ॿधंदासीं, मिंथूं कंदासीं त ॿेली जिंद छॾियो। इन हूंदे जेके आस न आहिनि त चवंदासीं त न्याणीअ सां गॾु असांखे बि पाण सां गॾु वठी वञो। मंसूर खैर त मोकल वठी वेही रही। ए भा केड़ियूं तूं ख़बरूं पुछियां था? मंसूर भा अवां आयो मर्सिडी असीं छकरा पोइ जीअं तूं ख़ुदा जो सिज निकिरे असीं था घरां निकिरूं पोइ सॼो ॾींहुं आहे हणा वठ वठा चिक चिका। पोइ यार हलियो हलियो कॾहिं कॾहिं असांजी बैटरी बि डाउन थियो वञे पोइ वठंदा आहियूं मोकल। पोइ 2-3 ॾींहं आराम करे पोइ वरी इहे ई रस्ता इहे ई असीं। यार मंसूर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। दुनिया जी सभु शइ खुटी थी वञे पर इहे रस्ता खुटनि ई कोन था। त इहो त ठीकु आहे पर सॼी उमिरि भला इन्हनि रस्तनि ते ई गुज़ारणी थी आहे। गुज़ारणी वरी छा अथमि गुज़री वई अदा। छॾ यार अञा त तूं ठीकु ठाक लॻो पई। किथां ठीकु ठाक लॻो पियो आहे। असांजा त नट बोल्ट ई डरा थी विया आहिनि अदा। यार शहबाज़ हिकिड़ी सलाह ॾी मञंदे? हाणे हीअं कर ॿी शादी खणी कर। यार मंसूर कहिड़ियूं थियूं ॻाल्हियूं करियूं था। जंहिंसां न दिलि जूं वाइरूं गंढियल हुयूं सा वीचारी त मरी वई। हाणे त पंहिंजे लाइ सभु रोड ब्लॉक लॻा पिया। सभु रोड ब्लॉक लॻा पिया। यार शहबाज़ मेरी मूंखे माफ़ कजे तूं ग़लति ॻाल्हि करे। का ॻाल्हि न आहे का ॻाल्हि न आहे। हयाती जी ट्रैफिक खे त गुज़रणो ई हूंदो आहे न। छा पई गुज़रणी यार। हिन दुनिया में कई माण्हू आया कई विया रुगो नंबर प्लेटूं पियूं बदिलजनि था। शरीफा अम्मा तूं छा ॻाल्हाए पुट छो थी रोई मां? छा थियो आहे? चाचा चाचा मूंखे बचाए। बाबा छा छा थियो आहे बाबा कुझु ॿुधाए त सही मां। चाचा घर बि तो वठी ॾिनो हो हाणे मूं मिसकिन जी लॼ बि तूं बचाए चाचा। बाबा तूं तूं कुझु ॿुधाए त सही मां थियो छा आहे तूं मूंखे सम्झाए त सही। चाचा मुंहिंजे पाया धाड़े रुपया लॻनि। कहिड़ा धाड़े? हू  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  हू                                                                                           हू आलम खान वारा।
मुखे पंहिंजी हिन कोठड़ी में लिकाए छॾ चाचा। तूं पंहिंजी कोठी में लिकाए नथो सघी त पंहिंजी गाॾी में खणी किथे छॾे आ चाचा। कुमार पुत्र तूं हल घर हल। पर चाचा हुतां त मूंखे धाड़ल खणी वेंदा। कोन खणंदा बाबा, कोन खणंदा। कीअं कोन खणंदा? या मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। तूं हल हल तोखे घर छॾे अचां। हल मुंहिंजा बच्चा, शाबाश पुट। मंसूर दादा तूं वे मां अचां थो। हल बाबा हल हल शाबाश। माण्हू ईअं छो था कनि? हे माण्हुनि खे छा थी वियो आहे? ही बेलन खे कहिड़ी बाहि लॻी आहे? हीअ तिलियुनि खे कहिड़ी बाहि लॻी आहे? हीअ बाहि उजामदी सही आहे या ईअं ई ॿरंदी रहंदी? मुंहिंजी सिंध खे कंहिंजी नज़र खाई वई आहे? कंहिंजी नज़र खाई वई आहे? मुंहिंजी सिंध खे कंहिंजी नज़र खाई वई आहे? सॼे अची। जी साईं। वेहो। महिरबानी। कम ॿुधाए। मूं वटि वक़्तु घटि आहे, जल्दी कम ॿुधाए। साईं अवां सां अकेलाई में कुझु ॻाल्हाइणो आहे। लॻे थो त तूं हिते पहिरियों भेरो आयो वई। जी साईं पहिरीं भेरो आयो आहियां। हिन कमरे में जेके मुंहिंजा माण्हू ॾिसी थो उन्हनि खे पत्थर जूं दीवारूं सम्झी ॻाल्हि कर। गुजर सो पहिरीं साईं कच्चे जे सतायल माण्हुनि जो लॾो हिन शहर में अची वेठो। कच्चे मां लॾाईंदा रहंदा आहिनि, अॻिते ॻाल्हि कर। उन्हनि में हिकु नौजवान छोकिरी बि आहे। ज़रूरु हूंदी। साईं उन्हनि खे किथे बि पनाह नथी मिले। पनाह ॾियण वारा थोरा आहिनि, पनाह वठण वारा वधी विया आहिनि। पर साईं अवां उन्हनि ते वॾो अहसान करे खेनि रहण लाइ छो ॾिनो? आउं अहसान करे विसारे छॾींदो आहियां। साईं उहे अॼु बि अव्हां जे इन लाइ में वेठा आहिनि। ज़रूरु वेठा हूंदा। कुझु धाड़ेल साईं उन छोकिरी जे पोयां पइजी विया आहिनि। धाड़ेलनि जा नाला? उन्हनि मां हिकिड़े धाड़ेल जो नालो आलम खान आहे। ॿुधी पियो? जी साईं। पोइ शायदि उन्हनि खे ख़बर न हूंदी त छोकिरी असांजे ॾिनल अझ में रहे थी साईं। खेनि ख़बर पवणु घुरिजे। सम्झाइण खां पोइ बि न वणनि त पोइ खेनि सम्झाइणो पवंदो। पर केरु सम्झाईंदो? हुकुम थिए साईं। न तूं न। बहितर दरिया ख़ान खे चओ त सम्झाइनि। चई छॾींदोसि साईं।
सुस्ती न कजे, मामलो नाजुक है। न थींदी साईं। जेकॾहिं छोकिरी खजी वई त सुठो न थींदो। मूंखे ख़बर आहे साईं। ॿियो को कमु कर? न साईं, बस महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि पुछां? जी, पुछी सघो था। तुंहिंजे छोकिरे सां कहिड़ो वास्तो आहे? हा, सतायल माण्हुनि सां मुंहिंजा वास्ता हूंदा ई आहिनि। ठीक है, समझी वियसि। हाणे अव्हांखे इजाज़त है। महिरबानी। हलो था। ही केरु आहे शेरल? हिन ई शहर जो आहे साईं। अब्दुलरहमान जो पुटु आहे ऐं ताज़ो यूनिवर्सिटी मां तालीम हासिल करे आयो आहे। माण्हू कम जो आहे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? आज़माइण खां पोइ ख़बर पवंदी साईं। कुझु माण्हुनि जी आज़माइण खां अॻु में ई ख़बर पइजी वेंदी आहे। ख़ैर का ॻाल्हि न आहे। ॿियनि खे अंदरि वठी अच। जी साईं। दरवाजा बंद कर। आलम खान खे सुञाणी थो? चङी तरह सुञाणांसि थो। कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? हथ जो थोरो छूट आहे, पर अञा कचो आहे। सिधो हलंदो आहे या वर वकड़ विझंदो आहे? वर विकड़ विझण वारी उमिरि ई कान अथसि। तॾहिं त गज़ वांगुरु सिधो हलंदो आहे। पस्ती खणी अथसि थोरी अथसि। खणी अथसि। तोसां कीअं थो हले? मूंसां सोलो बि हली सघे थो ऐं कोई बि विझी सघे थो।